औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त मुंहिंजा प्यारे दोस्तो भाइरो ऐं अज़ीज़ो जाथे पाकिस्तान जो आहियो, पाकिस्तान मां मुंहिंजो तव्हांखे सलाम सुबुह जो। मुंहिंजो मक़सदु तव्हांखे इहो आहे जेको तव्हां यूट्यूब ते अचो था उनखे चैनल खे कम से कम तव्हां सब्सक्राइब कयो ऐं फॉलो कयो। बाक़ी हिकिड़ो ॾिसी काफ़ी असांजा दोस्त आहिनि जेके ॾिसी काफ़ी उनखे या त नज़रअंदाज़ कयो थो वञे या त उनखे मसइलनि जी ॻाल्हि जानबूझ के कयो थो वञे। का अहिड़ी ॻाल्हि कान्हे। हिकिड़े ज़माने जी ॻाल्हि कंदा, हिकिड़ो बादशाह सां हूंदो, कंहिं वक़्त जो बादशाह, बादशाहनि जा बादशाह अलाह हुआ, पर कंहिं वक़्त जो बादशाह हो। बादशाह सोचियो त मां अक्सर काफ़ी साल बादशाही में रहियो, उन खां पोइ हुनखे इहो दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त छो न वञी मां अलाह जी इबादत कयां। वज़ीर सां ॿाहिरि निकितो। काफ़ी टाइम खां पोइ हलंदे हलंदे हिकिड़ो हिनखे जंगल नज़र आयो। जंगल में हिकिड़ो हिनखे दरवेश नज़र आयो। हिन वज़ीरनि खे चयो बसि मूंखे तव्हां हाणे थो वञो, मां अलाह जी इबादत हिते थो कयां। हिन जी दरवेश खे फ़क़ीर खे सलाम कयो, अस्सलामु अलैकुम, वालेकुम सलाम करे वेठो। हिन खां पुछियो आहे तोखे घणो टाइम थियो आहे हिते वेठो? चई मूंखे हिते काफ़ी साल मूंखे गुज़रिया आहिनि, तक़रीबन मूंखे 30-40 या 45 साल गुज़रिया आहिनि, मां अलाह जी इबादत कयां थो। चई पोइ तूं छा थो सम्झी? चई मां हीअ हिकिड़ी लठ पोखी आहे ऐं जॾहिं इहा गौंच कंदी त तॾहिं मां सम्झंदुमि मुंहिंजी इबादत अलाह क़बूलु कई, पर अञा ताईं मुंहिंजी लठ जेकी आहे साई न थी आहे। बादशाह सोचियो छो न भला ईअं कयां त हिन दरवेश सां गॾु मां बि पंहिंजी लठ थो हणां। फ़क़ीर त गॾु वेठो, दरवेश बादशाह सलामत पंहिंजी बि लठ उन फ़क़ीर जी गॾु लठ सां उते खोड़े छॾी। फ़क़ीर बि इबादत में वेठो आहे, बादशाह बि वेठो आहे। कुझु टाइम खां पोइ साइड में जंगल जे पासे